अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे दारावाण खां ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान राय हक़ पार्टी ऐं सुन्नी काउंसिल पार्टी कंदरा पारां नेशनल प्रेस क्लब कंदरा जे साल 2020 जी चूंडिजी आयल सहाफ़ी दोस्तनि खे आजियाणो शादात होटल कंदरा में ॾिनो वियो, जंहिंमें तालका रोड़ी जे सरपरस्त सुन्नी राब्ता काउंसिल मौलाना डॉक्टर सनाउल्लाह उस्मानी सदर राय हक़ पार्टी ज़िले सखर इंजीनियर अब्दुल रूफ कटपर सदर सुन्नी राब्ता काउंसिल तालका रोड़ी जे मौलाना दीन मोहम्मद फारूकी नायब सदर कारी अब्दुल करीम बुरड़ो जनरल सेक्रेटरी तालका रोड़ी कारी अब्दुल वहीद उस्मानी ऐं ॿिनि खे गुलनि जा हार पाराए मुबारकबाद पेश कई वई। इन मौक़े ते अॻुवाण ख़िताब कंदे चयो त असांजी जमायत हक़ सच जे अलम बरदार जमायत आहे, जंहिं वतन अज़ीज़ पाकिस्तान में पंहिंजी क़ाइदिन ऐं कारकुननि जी जाननि जूं कुर्बानियूं पेश करे हक़ ऐं सच जी आवाज़ खे बुलंद रखियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।